बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिरि वल क़द्रि खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बअसी बअदल मौति। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्ली ज़ंबिन व अतूबु इलैहि। सभी नवा पुराना वो रसूल खपे पासे में इन जाते दिल में कि दिल में यो ख्याल रखो कि दिल से अंदर ची रही है अल्लाह अल्लाह। इन्हें के कल्बी जिक्र से हुआ चाहे वो जिनमल कमकार खवांदा थियो तो हीअं चुप करे दिल में जिक्र जो ख्याल ज़बान थारो सां मिलियल हुजे साह अचे वञे पियो दिल में यो ख्याल रखो तो दिल अंदर ची रही है इसमें कोई मेहनत नहीं, कोई रियाजत नहीं, फकत ख्याल रखना है। हदकार दिलार दिलियार दिला और दुनिया का काम काज करते रहें मगर दिल में ये तसव्वुर करें, ये ख्याल रखें कि मेरा दिल अंदर से बोल रहा है अल्लाह अल्लाह। जैसे कोई परिंदा होता है, परिंदा बोलता है, इस तरह तसव्वुर करें कि मेरा दिल एक परिंदे की मानंद है जो पुकार रहा है अल्लाह अल्लाह। ये जिक्र कल्ब है, कल्बी जिक्र। इन्हें जिक्र के ख्याल रखण सां या जा दिल मुई पईया या दिल जेरी थी। सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत ऐं इश्क नसीब थींदो। जीअं जीअं तव्हांजो एतिक़ाद ऐं यकीन वधंदो तीअं तीअं जिक्र वधंदो वेंदो। हिन में का मेहनत
यो ख्याल रखण सां दिल अल्लाह के जिक्र में चालू थी। जॾहिं दिल अल्लाह के जिक्र में जारी थी वही, न इनके निंड ईंदी न इनके मौत ईंदी। तव्हां सुम्ही पवंदो, अखियूं निंड कंदियूं, दिल अल्लाह जो जिक्र में। मरी वञो, कब्र में वञी पओ त कब्र में भी दिल अल्लाह जे जिक्र खां बंदि। इहा दिल जॾहिं जिक्र में जारी ज़िंदा थी वई, कब्र में तव्हांजे जिस्म खे ॻरण न ॾींदी, तव्हांजे जिस्म खे कीड़ा पवण न ॾींदी, तव्हांजे जिस्म खे मिट्टीअ में पैमाल थियण न ॾींदी। तव्हांजा जिस्म बिन दिल जे सदके साबित सलामत हूंदा। कब्र में भी दिल पेई चवंदी हिंदुस्तान में ॿिया हिन वक़्त में हिंदुस्तान पाकिस्तान गॾु हिकिड़ो ई मुल्क हूंदो। पोइ हिकिड़े माण्हू साईं जन खां ज़िक्र पुछो, हज़रत कुरैशी करीम खां ज़िक्र पुछो, जी मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे, उन ते महिरबानी कयो। साईं जन गुज़ारे वियो आहे, उन खे छा जिथे उनके कब्र ते हलो, कब्र ते वठी वियो हज़रत कुरैशी करीम रहमतुल्लाह अलैह। जिथे हाणे हिन जे दिल वारी जाइ कब्र ते इते आम लॻे हिनखे ज़िक्र कयो। उनजे दिल ख़ुशि करण जे लाइ हज़रत कुरैशी करीम उनजे कब्र ते जिते दिल जो हिस्सो थिए उते ही आंगुर रखे टे भेरा चयो अल्लाह अल्लाह अल्लाह। साईं जन मोटी आया, ॿिए साल ते साईं जन दुनिया खां पर्दो फरमाए विया। हज़रत कुरैशी करीम जो हिकिड़ो खलीफ़ो उन शहर में वियो, कुरैशी पाक जो खलीफ़ो उन शहर में वियो। उन माण्हू सां मुलाक़ात थियसि। कुरैशी जा हथ लॻल हुआ, ज़ाकिर हुयो, शरीयत सुन्नत ते हलण वारो। चईं मुंहिंजे पीउ जे कब्र ते हलंदो? चईं हा हलंदुसि। उनखे इहो न ॿुधाई त हिते कुरैशी साहिब आया हिते आंगुर रखी हुजनि। चईं मुंहिंजे पीउ जी कब्र ते हलो, वञी दुआ करो। ख़लीफ़ो साहिब हज़रत कुरैशी करीम जो वियो, उनजी कब्र ते मुराक़बो कई। घणी देर ताईं मुराक़बे में हुयो। पोइ हंधि मथे करे चई त ही कुरैशी साहिब जो मुरीद हुयो छा? हिन कुरैशी साहिब खे ॾिठो ई कोन हुयो। चई न, तूं सही नथो चवीं, तूं सही नथो चवीं, ही कुरैशी साहिब जो मुरीद आहे। चईं मूं त ॾिठो ई कोन हुई। चई न, हिनजी दिल ते मूंखे नज़र थो अचे, कशिफ में मूं ॾिठो आहे त हिनजी दिल अल्लाह जो ज़िक्र थी करे पई। कुरैशी करीम जी आंगुर लॻल आहे। पोइ उन्हनि चयोसीं हे वफ़ात करे वियो हज़रत कुरैशी साहिब जे मज़ार ते आया। मूं चयोसीं तबरुकन आंगुर रखो। ईअं चओ न त हिन जी कब्र में अल्लाह जी ज़िक्र में दिल जारी। सुभान अल्लाह। ये जेका नक्शबंदियुनि जी आंगुर आहे न, ज़िक्र वारी, तलक़ीन वारी, इहा दुनिया में भी नफ़ो ॾींदी, कब्र में भी नफ़ो ॾींदी, महशर जे मैदान में भी। लाड़काने में नगर शरीफ वेझो अबू बकर कब्रिस्तान आहे। कब्रिस्तान आहे, हुनजो नालो अबू बकर कब्रिस्तान आहे। हज़रत साईं फरमाया तो फ़कीर अब्दुल हमीद नालो वफ़ात करे वियो। उनजी कब्र मंझां आवाज़ पियो अचे अल्लाह अल्लाह। केतिरनि माण्हुनि वञी ॿुधो, उनजे
जो दिल जिंदा शब्द हरगिज़ न मीरद, जो दिल जिंदा शब्द हरगिज़ न मीरद, जो जिंदा गश्त ख्वाबश हम नगीरद। दिल रब जे ज़िक्र में चालू थी गई ना, नाखियुनि खे निंड ईंदी पर दिल अल्लाह जो ज़िक्र थी कब्र में पवे तो मज़ार जे अंदर अल्लाह जो ज़िक्र का दिल बंद न थी। दोस्तों इहो ज़िक्र तव्हांजे दिलुनि जी दवा आहे। छा दिलुनि खे जियारण जो नुस्ख़ो आहे, दिलुनि खे ज़िंदा करण जो नुस्ख़ो आहे अल्लाह जो ज़िक्र। दवा तॾहिं असर कंदी आहे जॾहिं दवा जी किरी थिए। हिन दवा जी किरी बि आहे जो निमाज़ 5 वक़्त पढ़ो, निमाज़ बिल्कुलु न छॾे। मुझे हैरत आहे त फ़क़ीर निमाज़ कीअं थो छॾे सघे। कसम रब जी ज़ात जो कंहिंजी हीअं टंग कटे वठिजे, इहा सवली आहे, निमाज़ कदा चढ़ंदो। फ़क़ीर ज़िक्र वारो हुजे वरी निमाज़ छॾे, उनजी टंग कटे वठो, बांह कटे वठो, नक कटे वठो, पर निमाज़ न छॾींदी। नक कपड़े जो हिसाब दर्द जिस्म वठिजे बग़ैर के जो नशे ॾियण जे, बग़ैर बेहोश करण जे, ईअं जहिड़ो जखम मां कटिजे ईज़ा ईंदो न, इन खां वॾो ईज़ा आहे जो मोमिन जी का निमाज़ रहिजी तसव्वुर नथो करे सघिजे त मोमिन माण्हू करे निमाज़ में छॾे सघे। हज़रत साईं फरमाए जहाज़ में पियो वञा, जहाज़ में मस्जिद ते वियो वुज़ू न हुजे, उते जहाज़ में वुज़ू कयो। वो अरबी हर जहाज़ यल्ला 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 वल्ला कुछ कोन ॿुधंदा, असांखे निमाज़ पढ़णी। जहाज़ हलंदे पाण फरमाए त असां निमाज़ अदा कईसीं। छा जेके अल्लाह जा माना ज़ाकिर काना हूंदा आहिनि कॾहिं निमाज़ न छॾींदा, कॾहिं दीन जो कमु उन्हनि खां रहिजी न वेंदो। त ही ज़िक्र दिल जी दवा आहे, इन जी किरी आहे निमाज़ 5 वक़्त पढ़ो, निमाज़ रसूल छॾियो। जेॾी महिल वुज़ू सारे निमाज़ पढ़ो, अवल बंदन हणी वुज़ू सारे निमाज़ पढ़ो, हिकिड़ी निमाज़ जे पढ़ो 70 निमाज़ जो सवाबु हासिल थींदो। कंहिंखे के बंदन सब पाण सां बंदड़ रखो। ये बंदड़ जेको अथव न, अस्सिवाक मुत्हिरतुन लिलफम व मर्दातुन लिर्रब। बंदड़ बाप जी सफ़ाई आहे, रब जी रज़ा आहे, अल्लाह राज़ी थींदो जेको बंदड़ कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पी का थी सघे थी तो खपड़ जी काठी सम्झो। मदीने वारो साईं जो फरमाए त अल्लाह जी रज़ा आहे बंदड़ खे। बंदड़ ॾेई निमाज़ पढ़ो, हिकिड़ी निमाज़ जे पाण 70 निमाज़ुनि जो सवाबु हासिल थींदो। बीड़ी, भंग, चिल्म, आफ़ीम, नशो, नस्वार, नास, ये बुरी आदतूं को फ़ाइदो न आहे। सिगरेट पीअण में को फ़ाइदो कोन्हे। हिकिड़ी रिवायत आहे, मुहद्दिसन चयो आहे त मौज़ू आहे, चयो आहे ज़ईफ़ आहे, पर हदीस जे किताबनि में मौजूद आहे। लफ़्ज़ ॿुधंदो त लिंग ॾकी था वञनि। लफ़्ज़ हदीस जा आहिनि, मन शरिब दुख़ान फ़कअन्नमा यशरबु दमुल अंबिया। जेको दूंहों थो पीए सो ॼण कि नबीअनि जो खून थो पीए।
नबी जो रत तो पिए जेको तूं वो हर्रम अलैहिमुल खबाइस मुझो नबी ताते खबीस शयूं हराम करण आयो आहे खबीस शयूं मदीने वाले से हराम करियूं आहिनि मखदूम मोहम्मद हाशिम टटवी रहमतुल्लाह अलैह किताब लिखियो आहे मैं तो बदुखान खबीस तू वो खबीस शया जन शयूं के मदीने वाले हराम करार ॾिनो आहे उन्हनि मां इहो धूओं पीअण बि हराम जो धूओं पीअण सिगरेट धूओं हुको चिल्म सुल्फी घुंगरी के सब धूओं पीअण ऐं धूओं पीअण जो धूओं पीअण हराम या जेकॾहिं तव्हां में आदत आहे त छॾे ॾियो भला नथा छॾे सघो कोटा वठी जो तव्हांखे खणी ॾींदुसि इंशाअल्लाह ताला वरी इन धूए जी तव्हांखे धप बि न वठंदी कंहिं बि बुरी आदत इल्लत में मुब्तला आहियो कोटा पढ़ायो वीचारी ये बुरी आदतूं छॾियो इन्हनि में जान जो नुक़सान दीन जो नुक़सान ईमान जो नुक़सान माल जो नुक़सान सेहत जो नुक़सान को फ़ाइदो कोन्हे जेको मसलो शरीयत पाक जो ॿुधो उन ते अमल कयो सुहारी अचे उनखे छॾे ॾियो पंहिंजे हथ जी मुठ थी वञे खाधीअ खां हेठि मुठ थी वञे पोइ जेका वधी वई आहे इनखे कंहिंजी सां कटे सघूं था पर मुठ का हिकिड़ी आंगुर घटि न हुजे जेकॾहिं तव्हां मुठ खां घटि सुहारी रखो था उहा फैशनी ॾाढी थी सुन्नत जो अजर न मिले हज़रत हाजी दिलमुराद डोड़े शरीफ वारा अल्लाह सिंह रखे रहमत हुजन सदन मदार ते हिकिड़ो फ़कीर साईं जन घणनि ॾींहंनि खां पोइ आहे सोबत मूं परे था थियनि त वरी पोइ उहो पुराणो यार त गॾु हले थो ॾाढ़ी कटाए आयो जो लोड़े शरीफ ते हाणे लची थो थिए त साईं जन जे साम्हूं ई कटियल ॾाढ़ी कीअं खणी वञा इहे पुट पुट में ॾाढी लिखाए साईं जन ॾिनो आहे साईं जन सम्झी विया रोशन ज़मीर सम्झी विया त हे ॾाढी अकेला पिया पाण हीअं कयूं जो अब पुट हेॾे था हेॾे था बचा हेॾे था वेठो करे हीअं वठी हुआ पटे हुआ पुट लाथो अरे बाबा हे छा कयो अथई हे बसि ग़लती थी वई बुज़ुर्ग हिकिड़ो मिसाल ॾिनो हज़रत हाजी दिलमुराद रहमतुल्लाह अलैह पाण फरमायो त पुट नार जूं लोटियूं ख़ाली वेंदियूं आहिनि वरी निकिरंदियूं आहिनि त भरिजी मोटंदियूं ख़ाली वेंदियूं भरिजी मोटंदियूं जॾहिं पाणी में ॿुॾी मोटंदियूं त भरिजी मोटंदियूं पुट जेकॾहिं का लोटी हिकिड़ी आंगुर बि उन पाणीअ जी सतह खां मथे हुजे हिकिड़ी आंगुर हिकिड़ो सूद बि पाणीअ खां मथे हुजे पुट जहिड़ी लोटी ख़ाली वेंदी तहिड़ी ख़ाली मोटंदी उन में पाणी जो फुड़ो न पवंदो पाणी जी हद आहे 4 आंगुर उन खां ज़रो बि घटि कई न त इहा ख़ाली जीअं रोटी ख़ाली आई ख़ाली मोटी उन में पाणी जो कतरो न पवंदो पुट जे सुन्नत खे घटाई उन में फैज़ रहमत बरकत न मिलंदी मुस्तफ़ा करीम जे सुन्नत जो अजर न मिलंदी उहो अजर तॾहिं मिलंदो जॾहिं पूरी सुन्नत मुताबिक़ कॉलेज में पढ़ो 11वीं 12वीं जमात थे डिग्री कॉलेज जो माथी में मोकिली पोइ नई ॾाढी लहे पई कुचड़ी बाबा साईं जी सोबत में सुबुह शाम वेठा आहियूं हे ॿार वरी सी कॉलेज में सभु छोटा छोरा नौजवान गॾु थिया को ॾिसी को चए रोड ते पुलाची बि हारी पई मज़ाक न कर तुंहिंजी ॻाल्हि ॿुधो
संगत पंजी जाए थे दोस्ती पंजी जाए थे मुझे गाड़ी की गाल रखना करो जेके बटे तीला ये ही रहता ताके बड़े तो मुसायानी रखो जे न तानी यारी न कपे मुके मुस्तफा जी सुन्नत बटे नहीं है मजाक को पे तुम सी आज नहीं पूर्ण मारो कोड समझो ता संगत दोस्ती वो मानू के बिगाड़ी दी है सुठी सोबत सुठो बनाई है बुरी सोबत बुरो बनाई है मुझा बुरी सोबत का बचो पे बेदीन जाहिल गाफिल बद अकीदा बद मजहब इन मानू की संगत सोबत का बचो ये सोबत नागे नहीं बन इनकी संगत नागे नहीं बन जवाब दो वो संगत बुरी बेहयाई हुआ भलिया जैसे गंदगी जैसे बुरा लफ्ज जैसे बुरी उड़ान ये संगत में हुए कुरान में हदीस हुए अल्लाह जो जिक्र मदीने वाले साईं ने दुरूद और सलाम कल कावटी को इतने बैठा उनके बुदारता अल्लाह रसूल जी गाल का सवाबी का गाल बुधिया जवाब दो को ये संगत का ने थी बने जवाब दो ये संगत बने थी या नहीं बने बेटा ये संगत हिते भी कायम होंदी कब्र में भी फायदो दी महशर में तो ना यौम यअब्दु ज़ालिम अला यदैहि जालिम मान वचन के चक्कणी जो अल्लाह इन जालिम समा यारी न रखा इन फलाने बेटी न समा यारी न रखा आओ जेके नेक साले सा संगत रखा ये संगत फकीरन वाली संगत ताके महशर के मैदान में फायदो दींदी अच्छा बुरी सोबत बुरी संगत का बचो सुठी सोबत सुठी संगत अल्लाह वाली संगत में अजवल रखो और हिकड़ा है जेके साले ने फुर्सत में चंदा बस बढ़िया महीना नजर रखंदा हिकड़ा है जेकी महीने में लोग आचर थे रोहन महीने में एक रोटी चंदा भला हुए कि हर महीने चढ़ता भला हर महीने न अची सके तो घट में घट वो सालानो फेरो तो न छॾे न कि हिकिड़ो ॾींहुं जेको 12 महीननि में अची थो इंशाअल्लाह ताला 12 महीननि जे गुनाह खे धोई ये संगत फकीरन की संगत ये सोबत अल्लाह ताला भाग वारन के मिलाएंगे अदर संगत फरमाते को बुजुर्ग अल्लाह वारो बैठो अपनी जमात से मुरीदन का पूछेगा शब कदर वाली एक रात का उनमें जितना मानो दुआ बुलंदो सा करो जेका अरदासी तुझा कंदोसा रदन थी दी कबूल हो पुट तोखे जे यारात हथ जे ते केड़ी दुआ घुरंदे किसी मां दुआ घुरन मोरा ईमान सदा पुट तोखे यारात हथ जे तू केड़ी दुआ घुरंदे किसी मां दुआ घुरन मोरा जन्नत का बचाए जन्नत मिला वरी बे का पूछे के का पूछे सभनी का पूछे हर के पंजे दिल दी गाल कई दूसरे के खींचो से असा का न पूछो तो पर तमाम बुधायो तमाम केड़ी दुआ घुरंदो ले लैलतुल कदर मिले साईं फरमाता बा मां पंहिंजे रब खां दुआ इहा घुरंदुस मौला मूंखे सालिहन जी सोबत नसीब कर छा वरी चओ मुरीदन जो से इहो कीअं भला
कब्र क़यामत इन्हें जी मोचारी थी थी जहन्नम का इहो बचंदो जन्नत में इहो वेंदो सब भलायूं सब तव्हांखे ज़रूरत जूं शयूं हिकिड़े घर में रखजनि तव्हांखे चौखट खपे तव्हांखे भाग खपे चओ वक़्तु खपे सुठी फरमाबरदार ज़ाल खपे ख़ुशादी रोज़ी खपे हर कंहिंजो ज़रूरत पंहिंजो हर खोपड़ी जो दिमाग़ पंहिंजो आहे हर चीज़ जी ज़रूरत पवंदी आहे हर कंहिंजी जेका कंहिंजी ज़रूरत आहे उहा हिकिड़े घर में बंदि करे उनखे तालो वठो पोइ जंहिंजी ज़रूरत जेका इंसान इस्माइल शाह खे जेका खपे न उनखे उन घर जी कुंजी हथ में ॾियण ही कुंजी त इहे घर ते बेटा इहो इहा कुंजी अथव अल्लाह वारनि जी सोहबत इहा कुंजी सभिनी तव्हांजे हाजतुनि ज़रूरतुनि जी तव्हांजे दुनिया आख़िरत जे भलाइण चङाइण जी ज़रूरतुनि जी जे जाइ ते अल्लाह ताला छको करे छॾियूं आहिनि उन घर जी कुंजी अथव सालिहनि जी सोहबत तुर्किया में मिस्र पूनिया के शहर में हज़रत मौलाए रूम रहमतुल्लाह हज़रत मौलाए रूम उनजी दरबार शरीफ पासे में वरी अजायब घर ठाहियो अथनि अजीब शयूं पूरी दुनिया में जिते मौलाए रूम जो फैज़ पहुतो आहे उहो उते अजायब घर में ॾेखारियो थो हिन मुल्क में हिते हिते उते हिकिड़ो अजीब नज़ारो ठाहे छॾियो अथनि त हज़रत मौलाए रूम अचे थो पंहिंजे मुर्शिद हज़रत शम्स तबरेज़ हज़रत शम्स तबरेज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार उते पूनिया जे शहर में उते बहादुरी भरी पोइ हज़रत शम्स तबरेज़ रहमतुल्लाह अलैह जो वाक़िओ मशहूरु जेको आहे उहो सॼो मुजस्सम ॾेखारियो अथनि उते हिकिड़ो वॾो हाल उते पहुचो ईअं लॻे थो ॼण मौलाए रूम जे ज़माने में पहुची वियासीं अजीब जाइ मूंखे त हैरत लॻी त हिन ठाहियो कीअं आहे मौलाए रूम जी पूरी मसनवी शरीफ़ ते लिखी पई उते इहो शेर पढ़ियो हज़रत मौलाए रूम जो मौलवी हरगिज़ न शुद मौलाए रूम मौलवी हरगिज़ न शुद मौलाए रूम ता ग़ुलामे शम्स तबरेज़ी न शुद देखो मां मौलवी मौलाए रूम ते सीधी न पढ़ी जैसे शम्स तबरेज़ी की सोबत में गर्मी ख्वाही मर्द करती है फकीर गर्मी ख्वाही मर्द करती है फकीर सोबत साहिब दिलहरा जिन मर्द मौला जो थियण चाहिए तो न अल्लाह वारनि जी सोबत न छॾो गर्मी ख्वाही जाम शोई फुलां रूम गिरदान दुकाने गाज़रा जिते तो तुझा मेरा कपड़ा साफ थी वञनि तुझा गदला मेरा कपड़ा धोपी वञनि त पोइ धोपियुनि खां यारी न टोड़जा धोपियुनि सां संगत ज़रूरु धोपी तुंहिंजे मेरे कपड़े खे धोंदा पर कामिल मुर्शिद तुझी मेरी दिल खे धोंदा गर तू संगे सुरई मर मरशबी चूब साहिब दिल रसी को हर्षबी
सोबत इहो तुंहिंजो रंग मटाईंदी, ढंग मटाईंदी, सूरत मटाईंदी, सीरत मटाईंदी, रहणी करणी जो अंदाज़ ई बदलजी वेंदो कामिल मुर्शिद जी सोबत। थाने जो वॾो थाने नामी गिरामी पुलिस उन्हें ते उन्हें जे सिर पहा मुक़रर कई बाबा जेको इनखे जेरो या मोल इहो आणे उनजो सिर आणे उनखे एतिरा लख इनाम मिलंदा। एॾो नामी गिरामी धाड़े उन धाड़े में जो भाग भरियो मिठे पीर वटि रहमतपुर में जेॾीमहिल कामिल मुर्शिद जी नज़र पई साईं उहो धाड़ा ॿिया खुरूं ॿियूं चोरियूं ॿियूं बाशरा ॾाढ़ी पटको सुन्नत शरीयत निमाज़ तहज्जुद ॿुधा। हिकिड़े सिपाही खे ख़बर पई त जंहिं ते हुकूमत एॾो इनाम मुक़ररु कयो आहे उहो रहमतपुर शरीफ़ में मिठे पीर वटि थो रहे। रूप मटायो अथसि ॿ रुपयो थियो सो रहे थो उते रहमतपुर में। उहो सिपाही उन मुजरिम जी ॻोल्हा में रहमतपुर शरीफ़ उहो बची वियो। हिकिड़े पाटड़े में उहो धाड़े में पाण फ़क़ीर आहे उहो बि वेठो खाए ऐं उहो सिपाही बि वेठो खाए पर हुनखे ख़बर न पई पए त उहो धाड़े में हालांकि उन वटि तस्वीरूं हुयूं, फोटू हुया, उन वटि फिंगर प्रिंट हुया त ही माण्हू आहे, ही धाड़े आहे। पर अल्लाह जे वली जी नज़र पइजी वई न धाड़े वारो बचा मौलवी बणजी वियो। हाणे केरु चवंदो हे धाड़े वारे जे सिर हुकूमत वटि निमाज़ पियो पढ़े, ज़िक्र पियो करे, जज़्बा पियो करे, अखर मां घोड़ा पिया वहनि। सिपाही खे सुञाण नथी सघी त कोई उहो माण्हू आहे। ही अल्लाह वारनि जी सोबत आहे जेका रंग बेगवनी वटतन कलम जनी जे हथ में मेटे अंदर किया बारे ॿिया लिखन पन्नो सो पाड़न जंहिंमें पसण थे फिरी जो उहो पन्नो पढ़ाईंदा जंहिंमें मदीने वारो मीर मिले। हरे अल्लाह जिन मन मुझो पानो मुझो
दुआ ओनी मलमा अल्लाह उन्हें संगत में हुंदोया वयतहर्रक बी शफता मुझे नाले वठण सा जिन मलमा बिना चप चुरंदाए उन्हें जे बात मां मुझो नाको निकरंदो आ मां रब्बो ने सान कुर्सी ते वेही त खुश थी वे वजीर सां गॾु कुर्सी ते वेही डीसी एसपी सां गॾु कुर्सी ते वेही खुश थी वे पर खुश त ही फकीर थे जेको तंगड़े ते वेठो आहे अल्लाह जो ज़िक्र थो करे उन खे मालिक जी मैयत नसीब जिन वेही थो चवे अल्लाह
फकीर जो बड़े चढ़े ना